समझो था लाए न थका त ना आहियो न जेको सोहणो ज़ैनुल आबिदीन 1000 नफ़ल पढ़े सुभान अल्लाह त कयो करबला में हुसैन सां गॾु आहे चओ सुभान अल्लाह करबला में हुसैन सां गॾु आहे बाबे जो पाणी बंदि थींदे ॾिठो अथई बाबे जो शहीद थी बंदि शहादत ॾिठी अथई बाबे जो सिर नेज़े ते ॾिठो अथई मुंहिंजा प्यारा करबला खां वठी करे कूफे ताईं कूफे खां दमश्क ताईं दमश्क खां शाम ताईं शाम खां मदीने पाक ताईं इमाम ज़ैनुल आबिदीन जो सिर वढियो पियो आहे पर क़ुरान जारी आहे ताहा मा अनज़लना अलैकल क़ुरआन लितश्क़ा इल्ला तज़किरतल लिमन यख़्शा इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे जॾहिं बि पाणी ॾींदा हुआ पाणी अखियुनि जे आॾो ईंदो हो इमाम ज़ैनुल आबिदीन जो रंग फिको थी वेंदो हो पाणी मोटाए ॾींदा हुआ पुट चवंदो हो गुफ़्त बाकर बापिदर खंदह तुरा नादीद आप नोशियो खुरी जिस्मे तुरा तरदीद इमाम मोहम्मद बाकर चवंदो हो मुंहिंजा बाबा ज़ैनुल आबिदीन पाणी ईंदो आहे मानी ईंदो आहे तुंहिंजो रंग बदिलजी वेंदो आहे ॻाल्हि कहिड़ी आहे गुफ़्त ज़ैनुल आबिदीन गम ताज़ा कर दी ऐं पेसर इमाम ज़ैनुल आबिदीन पंहिंजे बच्चे खे फरमाइनि था ओ मुंहिंजा पुटड़ा मुंहिंजो गम ताज़ो करे छॾियो थी मूंखे ख़बर आहे त मां बाबे सां करबला में जेको हाल ॾिठो हो जंहिंमहिल थधो पाणी ईंदो आहे त मूंखे बाबे हुसैन जी उञ यादि अची वेंदी आहे हाणे तूं मूंखे ॿुधा त सही हाल मां दर हिजरे वालद कम तरद याकूब नेस ओ पिसर गुम कर दबूदो मां पिदर गुम कर एम मुंहिंजो हाल याकूब जे हाल खां घटि न आहे याकूब खां यूसुफ जहिड़ो पुटु विछड़ी वियो हो मां ज़ैनुल आबिदीन खां हुसैन जहिड़ो बाबो विछड़ी वियो ख़ुदा जो कसम आहे को बि साबित नथो करे सघे को बि साबित नथो करे सघे त को हुसैन जो हज़रत ज़ैनुल आबिदीन घोड़ो कढियो हुजे या सेज कढी हुजे या हुसैन आली मक़ाम जो मातम कयो हुजे या हुसैन जो पिड़ु कढियो हुजे हज़रत ज़ैनुल आबिदीन जो अक़ीदो आहे त शहीद जे राह ॾाढे जो शहीद अल्लाह ताला फरमाए थो ला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात खबरदार खबरदार जेके अल्लाह जे राह में शहीद थिया उनखे मोह न चओ बल अहयाउम वलाकिन तशउरून भला कोई जेराहन पर तव्हांखे ख़बर कान्हे का मुंहिंजा प्यारा भाउ असांजो अक़ीदो आहे त शुहदाए करबला ज़िंदा सभई जो शुहदाए करबला इहो ई सबब आहे जो सुन्नी मातम न कंदो आहे ऐं चवंदो आहे त शुहदाए करबला खे ख़ुदा मक़ाम ॾिनो आहे क़बर में जेरा आहिनि क़बर में रिस्क रोज़ी खाईंदा आहिनि फरहीन बिमा आताहुमुल्लाह क़ुरान थो चए फरहत में हूंदा आहिनि उहे जेके फरहत में हूंदा आहिनि तन जा असां हीअं ॾींहं मल्हाए क़ुरान पढ़ी हुननि जे रूह खे इसारे सवाब कंदा आहियूं ऐं इन खां अलावा हुनखे ख़िराज अक़ीदत पेश कंदा आहियूं दुनिया खे ॾेखारींदा आहियूं त सुन्नी शुहदाए करबला खे हीअं मञींदो आहे फ़ैसिलो अवाम ते आहे हो बि तरीक़ो हुसैन खे मञण जो आहे हे तरीक़ो बि हुसैन खे मञण जो आहे फ़ैसिलो तव्हां ते आहे त सुहिणो तरीक़ो हू आहे या ही आहे अब फ़ैसिलो करे सघो था या न मां तव्हांखे दलीलनि सां क़ुरान हदीस जी रोशनी में सम्झायो आहे अल्लाह ताला खां दुआ आहे शल ख़ुदा ताला तव्हां असांखे अहल बैत जी मोहबत नसीब फरमाए शुहदाए करबला जे शान सुञाणप जूं अखियूं अता फरमाए नबी जे बचड़नि जो प्यार नसीब फरमाए अल्लाह ताला तव्हांजी असांजी सभिनि जी हाज़िरी क़बूल फरमाए हाणे तव्हां पंहिंजूं घड़ियूं ॾिसो 2 कलाक थी विया मथां पहुचोसीं 10 मिंट थिया या अधु कलाक थियो हाणे मां तव्हां खां इजाज़त वठंदुसि दुआ ख़ैर कंदासीं ही सवाल तक़रीर जे मौज़ूअ खां ॿाहिरि पर चूंकि ज़रूरी आहे दोस्त ॾिनी आहे चिठी तंहिंजे करे हिन जो जवाबु न ॾींदुसि त चवंदा अदा जवाबु न ॾिनई तंहिं करे जवाबु ॾियणु ज़रूरी आहे जवाबु ॾियण खां अॻु में ही किताब आहिनि असांजा इन किताबनि जे बारे में तव्हांखे ॿुधाए छॾिया ही निमाज़ जे मौज़ूअ ते किताब आहे तुहफ़तुल मोमिनीन मुंहिंजो लिखियलु आहे सिंधी ज़ुबान में हिन में मुकमिल तरह सां असांजे वास्ते वज़ू जो बयानु वज़ू जा फ़र्ज़ वज़ू जा मुस्तहब वज़ू जा भञंदड़ वज़ू जा मुतफ़र्रिक़ मसइला गुस्ल जो बयानु तयम्मुम जो बयानु अज़ान जो बयानु इकामत जो बयानु निमाज़ जो बयानु निमाज़ जा शर्त निमाज़ जा फ़र्ज़
नमाज जा वाजिब सजदो सह वग़ैरह, औरतुनि जी नमाज मकरू वक़्त वाजिब सुन्नतूं नफ़िल ईद नमाज जो तरीक़ो, सुन्नत मुअक्कदा जनाज़े जो तरीक़ो, बालिग़ जी नमाज मुकमिल तरह सां, नमाज क़ज़ा उल उमरी, नमाज नफ़ली तहज्जुद दुहा अवाबीन तहियतुल मस्जिद तस्बीह जी मसए नमाज सलात हाजत वग़ैरह पूरो नमाज जो तफ़सील सां बयान आहे सलीस ज़ुबान में। मसल के अहले सुन्नत अल जमात जे तरीक़े सां मां लिखी आहे। अवां पढ़ो, जंहिंखे नमाज ॾाव न ईंदी आहे चवंदासीं ॾाव नथी अचे नथो पढ़ा, हे उज़ुर तव्हांजो ख़तमु, पढ़ो अव्हांखे नमाज़ सम्झ में अची वेंदी, तव्हां ख़ुदा करे निमाज़ी थी पओ। अल्लाह कंदो निमाज़ी थींदो त ख़ुदा तव्हांजा बेड़ा पार कंदो। चंद किताब हिते असांजे शागिर्द वटि मौजूदु आहिनि जेके दुआ खां पोइ तव्हांखे मिलंदा। हीअ किताब आहे अल हुदा, असांजे मदरसे मां हर 3 महीननि खां पोइ शाया थींदो आहे, यानी साल में 4 किताब ईंदा आहिनि। हिन में तमामु प्यारा दीनी मालूमाती मज़ामीन आहिनि, हिनखे बि तव्हां ख़रीद कयो, तव्हांखे दीन जी मालूमात थी पवे। हिन चिठी जो जवाबु ॿुधी पोइ दुआ ख़ैर जी घुरिबी। चिठी में लिखियो वियो आहे त हुज़ूर पाक जन जे जनाज़े मुबारक में 3 असहाबनि शिरकत कई या न, जे न त छो? अर्ज़ ही आहे त न त आहे कान, सबूती कंहिं किताब में कोन्हे को त 3 यार न आया। मां तोखे शीयनि जे किताब जो हवालो ॾियां, उसूल काफ़ीअ जे अंदरि लिखियलु आहे, जेको शीयनि जो मोतबर किताब आहे। असां हुनखे कोन था मञूं पर शिया हुनखे पञनि था। उन में अचे थो पियो त महबूब जे विसाल पाक खां बाद में आम तरह जनाज़नि वांगुरु जनाज़ो न, बल्कि उनखे जनाज़ो न चओ, सलातो सलाम चओ। उहो महबूब जे मथां मदीने वारनि, मदीने खां ॿाहिरि वारनि मर्दनि, औरतनि, पोढ़नि, जवाननि, नंढनि, वॾनि, हता क हर मुस्लमान पढ़ियो, को बि रहिजी कोन वियो हो, सभिनी मोहम्मद करीम ते सलातो सलाम पढ़ियो। हाणे तव्हांजा डिंग मौलाना त चवनि, अव्हांजा सभु मौलाना त चवनि जन ते तव्हां घरे घरि कलमो था भरियो, त सभिनि पढ़ियो, सभिनि हाज़िरी ॾिनी, 3 यार सगोरा अबू बकर उमर उस्मान बि आया, ऐं तूं ठाही वेठो आहे त कोन आया। पोइ तूं सचो अलाए तुआरा मौलवी सचा, जे तूं सचो आहे त पोइ तुआरा मुला कूड़ा, पोइ कूड़नि जे पुठियां लॻो आहे त मज़हब कूड़ो। पर जे हो तुंहिंजा मुला सचा आहिनि त पोइ तुंहिंजो एतिराज़ ग़लति आहे। महबूब जे सभिनी ग़ुलामनि शिरकत कई हुई। अलाए भला सभु ठाहे रखंदो हुया। शीयनि जो क़ुरान में ज़िक्र आहे त ॿुधायो? हा आहे, ॿुधायांव। इन फिरऔन अला फिल अर्द वजअल अहलहा शिया। क़ुरान अल्लाह ताला फरमाए थो, फिरौन वॾाई करे तकब्बुर करे ज़मीन में शिया ठाहिया। ज़िक्र आहे न शियनि जो। फिरौन छा कयो? तकब्बुर करे, वॾाई करे ज़मीन में छा ठाहियईं? शिया ठाहियईं। बनाए माना शीयनि जे ठाहिण वारो फिरौन आहे। क़ुरान थो चए, क़ुरान में ज़िक्र आहे, तोखे ॿुधाए छॾियो। चए थो अवेस करनीअ पंहिंजा ॾंद छो भॻा, कहिड़े किताब में आहे? हथ जी ॻाल्हि न ठाहे, खणी आ को किताब ॾेखार, मोतबर मुस्तनद रिवायत सां अवेस करनी ॾंद भॻा हा। इहे मौलूदनि शाइरनि अॼुकल्ह जे ईअं पेशावर वाइज़नि ॻाल्हि ठाही आहे, पर हक़ीक़त में तहक़ीक़ सां साबित आहे हज़रत अवेस करनी महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फिराक में ॾंद कोन भॻा हा। हिकु ॻाल्हि, पर भला जेकॾहिं भॻा हा त छा ॿुधी भॻो हई? महबूब जो ॾंद शहीद थियो आहे। अब ॻाल्हि ॿुधो, छा ॿुधो हई? त ॾाढे चओ, छा ॿुधो हई? त महबूब जो ॾंद मुबारक शहीद हो न, पंहिंजो हिकु भॻो चई हलाए, इहो हलाए ॿियो, वरी ॿियो भॻई, इहो हलाए ॿियो, वरी टियों भॻई, इहो हलाए ॿियो, वरी चोथों भॻई। ॿुधई ॾंद जो त भॻई ॾंद। तो ॿुधो हुसैन जो शहीद थियो आहे त पाण खे क़त्ल कर न। अब मञाए न, मां मञाए पोइ जेकॾहिं शिया पाण खे क़त्ल करे मातम में मारनि त पोइ असां एतिराज़ कोन कंदासीं। ॿुधो ई त हुसैन थियो आहे शहीद, तूं वरी 2-3 चंबा हणी पाण खे बंदि करे वेही रहो। इहो कहिड़ो आहे? जे अवेस करनी वारो मिसाल आहे त अवेस करनी वांगुरु करे ॾेखार न। हिकिड़े वेही चिठी लिखी आहे, नमूनो मिड़े अहिड़ो आहे, हक़ मौजूद सदा मौजूद हिकदमि कज़ो आहे। घणा दरवेशूं पेशनूं कोई कनि था त असां मरण बाद वरी बि हिन दुनिया में मोटी ईंदासूं, यानी वरी नए जन्म वठी दुनिया में ईंदासूं। महिरबानी करे ॿुधायो इहो कहिड़े चयो आहे? फैज़मन फ़क़ीर। घणा नालो त खण न कंहिंजो। बाबा
मरण खां पोइ दुनिया में वरी को बि कोन ईंदो, क़यामत में उथबो। इहा कंहिं बि दरवेश कान थी आहे। फैज़ मोहम्मद साहब मिड़े खणी मथो ॾाढी कूड़ा खणी कंहिं दरवेश ते हयो आहे। उम्मती सैयदाणी पणिजी सघे थो? अबा हिनखे शर्म कोन थो अचे जहिड़ो सुवाल थो करे। कंहिं टमाटर कॾहिं चयो आहे त मां बरोचाणी पणिजी सघां थो? कंहिं बरोच चयो आहे त मां टमाटर पणिजी सघां थो? सभु को पंहिंजे मुआशरे जे इज़तुनि जो ख़्यालु कंदो आहे, पर आवा नगनि जो परावे ख़्यालात। जॾहिं तव्हांखे पंहिंजे मुआशरे जो ख़्यालु आहे, अड़े कलमे भरण वारा तोखे मुहम्मद करीम जे बचनि जो ख़्यालु कोन्हे। ॿुधी मर तोखे कलमे भरण जो हक़ ई कोन्हे। राम राम हली कर। मुर साहिब ॿुधायो त ख़ुम्मे गदीर वारे वाक़े में कहिड़ा कहिड़ो नबी पाक इरशाद फरमायो हो। नबी पाक ईअं फरमायो हो त अली सां मोहबत कयो, मूंखे बि अली सां मोहबत आहे। अल्हम्दुलिल्लाह महबूब जे चवण ते सभिनी असहाबनि जी अली सां मोहबत ई कंहिंजो जहिड़ो हुयो ई कोन को। सम्झो था न? हुज़ूर ईअं चयो त अली सां मोहबत कजो ऐं सभिनी सहाबनि जी अली सां मोहबत हुई। अल्हम्दुलिल्लाह असां सुन्ननि जी बि अली सां अल्हम्दुलिल्लाह। क़िबला साईं शिया था चवनि त नबी जॾहिं मेराज ते वियो त आसमान ते अलीअ जो हथु मिलियो होसि। नबी पुछियुसि त अली तूं कीअं हिते आहीं? अली चयो त मां अलाह आहियां। वज़ाहत कयो। अबा मूंखे ॿुधायो त अली अलाह जो बंदो आहियां अलाह आहे? ॾाढे चयो अलाह जो। पोइ अलाह जो बंदो अलाह पाण चवराईंदो? पोइ फौलाद शर्त कोन हुजो पाण अलाह चवराईंदो। मुंहिंजा सोना दोस्त, इहा ग़लति ॻाल्हि आहे। अली मुर्तज़ा शेर ख़ुदा अलाह जे वहदानियत खे मञण वारो हो। शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात जे मथां कूड़ न हणो। हज़रत अली न को ईअं चयो आहे, न को हज़रत अली जी इहा ॻाल्हि आहे। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अलाह जो बंदो आहे। जेको बंदो हूंदो आहे सो ख़ुदा न थींदो। अञा साईं मौलवी साहिब माण्हू था चवनि त अली साईं अलाह आहे। साईं ॻाल्हि माण्हू था चवनि न साईं। अवां चओ जेके माण्हू चवनि था अली अलाह आहे, तव्हां हुनखे चओ त तव्हां चवण वारा काफ़र आहियो। ठीकु आहे न बाबा? हुनखे तव्हां छा चवंदव? काफ़र आहिनि, मुशरिक आहिनि, बेदीन आहिनि। अबू जहल हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो हो या न? न केरु थो चए चाचो। अरब में त छा सिंधी में बि ॿिए पाड़े वारे खे बि वॾी उमिरि वारे खे चाचो चइबो आहे। नबी पाक जो चाचो कोन हो, चाचो चइबो आहे पीउ जो भाउ। अबू जहल नबी पाक जे पीउ जो भाउ कोन हो। महबूब पाक जो चाचो अबू लहब हो, लेकिन अबू जहल न। वहाबी गोश्त कोहनि था, उन खां वठी कोहण जाइज़ आहे या न? हर किज़ न खाइजो, मथां कॾहिं कांव खाराए छॾींदो। उन्हनि जे मज़हब में कांव हिलाल आहे। ॿकर सां गॾु कांव रखी छॾनि, पोइ तव्हां छा कंदव? तंहिंजे करे वहाबी शीरे ॿिन्हीअ जी कुठी हराम आहे। शराब जुआ में जी कुझु वज़ाहत कंदा, महिरबानी इंशाअल्लाह ताला। उहो वरी ॿिए टाइम ते असांजे दोस्त हाजी यार मोहम्मद जी फरमाइश आहे। हाजी साहब खे तव्हां मिंथ कयो त हाणे टाइम घणो थी वियो आहे। ॿिए दफ़े इंशाअल्लाह शराब जे जुआ जे बारे में चवंदासीं। अलाह साईं तव्हांजी असांजी हाज़िरी क़बूल करे। महबूब जे सदके ख़ुदा सभिनि जा बेड़ा पार करे। जन जलसो कलायो आहे, अलाह तंहिंजे माल में, ईमान में, दीन में, दुनिया में, बचन में बरकतूं नसीब करे। असांजे हाजी साहब खे ख़ुदा ताला ख़िज़री हयाती अता फरमाए। ये अल्लाह जो सोनो घर बनायो आहे, सोनो मदरसो हलाए थो। ख़ुदा करे हाजी साहब जी आल औलाद सालिह रहनि ऐं अल्लाह जे महबूब जे दीन जी हमेशह ख़िदमत कंदा रहनि। जेके हिते आया आहिनि ख़ुदा सभिनि जा बेड़ा पार करे। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। या अल्लाह बीमारनि खे शफ़ाऊं अता फरमा। या अल्लाह कर्ज़दारनि जा कर्ज़ माफ़ फरमा। या अल्लाह तंग दस्तनि खे हलाल जी रोज़ी नसीब फरमा। या अल्लाह उहे कम करा जंहिंमें तूं राज़ी, तुंहिंजो हबीब राज़ी हुजे। या अल्लाह असांखे मदीने शरीफ़ जी हाज़िरी नसीब फरमा, बैतुल्लाह शरीफ़ जी हाज़िरी नसीब फरमा। हिते सभु असां ख़ाली हथ खणी आया आहियूं, असांजा रहमत सां भरे वापसि वराए। सभिनी जा जाइज़ मक़सद पूरा फरमा। या अल्लाह असां सभिनी खे आका जो इश्क़ ऐं मोहब्बत नसीब फरमा। قال الله تعالى في شأن حبيبه الكريم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا مولانا محمد وآله وبارك وسلم سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين لا إله إلا الله محمد رسول الله